दोस्तों आओ आहियां रज़ाक लेगारी। कुझु ॾींहं अॻु मूं हिकु पोस्ट रखी हुई त अजरक भलोड़ सकाफ़त आहे पर उनजो नाजाइज़ इस्तेमाल बि बंदि थियणु खपे। त दोस्तनि पुछियो त कहिड़े क़िस्म जो नाजाइज़ इस्तेमाल, त ॻाल्हि तफ़सील तलब हुई ऐं दोस्तनि जो सुवाल बि जाइज़ हो। सो मूं सोचियो त हिकु वीडियो ठाहे इनखे एक्सप्लेन कजे। ऐं इहा पंहिंजी ज़ाती राय रखां पियो। हर दोस्त खे, हर माण्हू खे इहो हक़ आहे त हू इन सां इख़्तिलाफ़ करे या इतफ़ाक़ करे। ऐं हलंदड़ माहौल ते पोइ थो अचां, पहिरियां कुझु ॻाल्हियूं सम्झणु ज़रूरी आहिनि। सिंध जो को बि सकाफ़ती उहिञाण जंहिंखे स्टेट पारां या सकाफ़त खां नाबलद माण्हुनि जे रवैये हमेशह सिंध जी सकाफ़त खे छीहो रसायो आहे। पर अफ़सोस उन्हनि ते कोन्हे, अफ़सोस उन्हनि सिंधी भाइरनि ते आहे जंहिं उन नुक़सान में मुख़ालिफ़नि जो साथ ॾिनो आहे। चवनि था त परूअ चांदीअ जे मरण ते 50,000 खां बि मथे हुन जे मण ते अजरकूं पयूं। तॾहिं इहो रवाज हो त माण्हू मरण वारे लाइ अजरक खणी वेंदा हुआ, जंहिंखे असां छाड़ बि चवंदा हुआसीं। इन रीति औरतुनि खे वरी पोती या गंदी ॾिबी हुई। यानी अजरक जो सभ खां वॾो इस्तेमालु जेको आहे उहो मरण ते कयो वियो आहे। हाणे इहो रवाज तक़रीबन ख़तमु थी चुको आहे या न हुअण जे बराबरि आहे। हाणे वरी अहिड़ो रवाज पियो आहे त इहे जेरनि ते अजरकूं विधियूं वेंदियूं आहिनि। हाणे जेका सम्झण जी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त असांखे ॿ कम करणु खपनि। अजरक खे हिकु नंबर जी तरजीह ते रखिजे या हिकु नंबर तरजीह ॾिनी वञे या रिवायती तरजीह ॾिनी वञे। रिवायती तरजीह इहा आहे त अजरक सिंध जी सकाफ़त आहे, उनजो इस्तेमालु कहिड़ो बि हुजे उन ते कंहिंजो को एतिराज़ न हुअणु खपे। को अजरक जी गोॾ वधे थो या का कंपनी चप्पल ते अजरक जो डिज़ाइन ठाहे थी या मोए ते छाड़ करे या बेड जो कवर करे या दरनि जा पर्दा करे छॾे, मतिलबु जी खपेसि तीअं उनखे इस्तेमालु करे, कंहिंखे उन ते एतिराज़ न हुअणु खपे ऐं इन में को नुक़सान बि कोन्हे। अजरक सकाफ़त सां गॾोगॾु कमर्शलाइज़ बि थी पवंदी। उन सां उनजो जेको नाणो आहे उहो सिंध अंदरि ईंदो, उनजो को नुक़सान बि कोन्हे। जेका अजरक जी हिकु नंबर जी तरजीह आहे उन मां मुराद असीं वावेला त घणी कंदा आहियूं। अगरि का कंपनी अजरक जे डिज़ाइन जी अगरि जुती छापे त सिंधी दोस्त आपे मां निकिरियो वञनि, उहा जुती मार्केट में हलणु कोन ॾींदा। इहा सिंधियुनि जी अजरक सां, सकाफ़त सां मुहबत ऐं ताज़ीम आहे। इन सां असांजो, मुंहिंजो ज़ाती तौर ते को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। इहे सभु जेके मूं कम अर्ज़ु कया, सभु जा सभु मुंहिंजी नज़र में जाइज़ आहिनि। ॻाल्हि सिर्फ़ु सम्झण जी आहे। हाणे था पाण सम्झूं त नाजाइज़ छा आहे, अजरक जो नाजाइज़ इस्तेमालु छा आहे। असां वटि हाणे हिकु अहिड़ो कल्चर डेवलप थी चुको आहे, हिकु अहिड़ो नासूर जाॻियो आहे, उहो जेरनि खे घुराए उन्हनि खे था अजरकूं ओढाइनि। ज़िले जे DC खे अजरक पाराइण जी तक़रीब, हर तक़रीब में इहो ऐलान थो थिए, पोइ ऐलान ॿुधिजो थिए कीअं थो। हाणे असां तक़रीब जी शुरूआति था करियूं सिंध जे 5000 साल पुराणी सकाफ़त आयलनि खे अजरक पाराइण जी। माना 5000 साल पहिरीं बि ईअं ई डीसियुनि खे अजरकूं पारायूं वेंदियूं हुयूं। हिकु राशि करप्ट DC जंहिंजे करे पूरो ज़िलो तबाह थियो पियो आहे। एडमिनिस्ट्रेशन जे अलिफ जी बि उन DC खे कान्हे ख़बर। सरकारी करप्ट वाहियात कामोरा अजरकूं DC हुजे, SP हुजे, MPA हुजे, MNA हुजे, वॾेरो हुजे, रईस हुजे, इहा ॻाल्हि वरी अलॻि आहे त वरी पाराइण वारा कहिड़ा चङा मुड़ुस आहिनि, इहो हिकिड़ी अलॻि डिबेट आहे। मेनपुड़ी गुटके जूं मंथलियूं वठंदड़ ठिड़कू जाहिल सहाफ़ी, जेके साफ़ी चवनि था, गिग गाड़ियो बीठा आहिनि। असां वटि हिकिड़ो सहाफ़ी होटल ते दाल मानी जा पैसा बि होटल वारे खे न ॾे त बेरे चएसि बिल ॾे, चवे थो
मूंखे सुञाणी कोन थो आउं केरु आहियां, आउं सहाफ़ी आहियां। बेरे होटल वारे खे ॿुधायो त मालिक खे ॿुधाई त भाऊ सहाफ़ी आहे, बिल नथो ॾे। होटल वारो अॻी तपियो पियो, खीर ऐं चांहि खंडु पती जे बिल में ॿधो पियो। सो ॾाढी सहाफ़ी खे नई मार। हमरा उते मोबाइल कढी रिपोर्टिंग करणु शुरू करे ॾिनी। बसि पोइ त लाइव पादर पे खाधाई ऐं लाइव नशरियात वई पे। इहो साॻियूं शाम जो अजरकनि वारी 5000 साल पुराणी सकाफ़त में टोपी निराड़ ते टेकियो वेठो आहे। इन्हनि खे अजरक पाराईंदड़ वरी केरु? उहे जेके मंशियात फरोश आहिनि। असांजा अबोज सिंधी ताड़ियुनि जा ठका लॻा पिया आहिनि, वात उन्हनि जो खीसो लॻो पियो आहे ऐं वाह वाह कंदा था वठनि वाहड़े सकाफ़त। कंहिं बेगुनाह खे क़तल कंदड़ पुलिस कस्टडी में हथ पेर भञी कंहिंजे बचनि खे यतीम कंदड़ सॼो पुलिस जो लॾो वते थो अजरकूं पाईंदो। वाहड़े सकाफ़त, वाहड़े अजरक। सिविल सोसाइटियूं त ताड़ में वेठियूं आहिनि, अजरकनि जा ई थान रखियो वेठा आहिनि। साहब जे अलवदाई पार्टी हुजे, नए साहब जी आमद हुजे, ऐं लफ़्ज़ वठण त नथो चाहियां, पर चापुलूसी सिंध तबाह मुड़्स था छह पर वटींदा वतन। परूचा जो भेणा धाड़े लो, हुन जे बि मरण ते अजरकूं पियूं हुयूं। अब एॾा बेस थी विया आहियो, एॾा बेज़मीर थी विया आहियो जो जीअरे धाड़ियलनि इन्हनि लाशनि खे था अजरकूं पारायो। इन्हनि धाड़ियलनि खे त को मोह ते बि अजरक न पाराए। असांजी सकाफ़त अहिड़ी त कान हुई, ख़ुदा खे मञो अहिड़ी सकाफ़त खां त पोइ भींग भली आहे। अजरक जी अवलीन तरजीह सम्झणी अथव त ॿुधो, जे थोरी बि साञा अथव त अजरक उन ग़रीब हारीअ खे वञी पारायो जंहिं पंहिंजे फसल जी सार लधी तव्हां लाइ कणक ऐं अटे जो बंदोबस्तु कयो। अजरक पाराणी अथव त उन शागिर्द खे वञी पारायो जेको टुटल जुती ऐं फाटल कपिड़नि सां सवेरे स्कूल अची पहुतो आहे। अजरक पाराणी अथव उन इंसान खे पारायो जंहिंजी सॼी ज़िंदगी सेक्रीफाइस थी वई, जंहिंजूं 5-7 न्याणियूं हुजनि, उहो पोरियो करे उन न्याणियुनि खे पढ़ाए घरां निकिरो। अहिड़ा समय किरदार इन सुहारी सिंध में तव्हांखे मिली वेंदा, अहिड़ा हज़ारे मजबूर तव्हांखे मिली वेंदा। तव्हां ऐं असां करप्ट आहियूं, छो निकिरूं, छो ॾिसूं इन पासे? असां कामरनि जूं जुतियूं चटण वारा। अजरक पाराणी अथव त उन अणपढ़ियल वापारीअ खे पारायो जेको हिन करप्ट मुआशरे में पढ़ी त न सघियो, पर जंहिं सॼी ॼमार सिंध खे मुआशी टेको ॾिनो ऐं पाण हिकु ज़िम्मेवार शहरी थी ज़िंदगी बसर कयाई। अजरक पाराणी अथव त एलन मास्क, बिल गेट्स, जैक मा जहिड़नि साइंसदाननि ऐं वापारियुनि खे पारायो जंहिं दुनिया जा नक्शा ई मटाए छॾिया। कुझु ज़मीर जी जांच करियो, ॾिसो जे सुतल आहे त जाॻाए विझोसि। पर आउं सम्झां थो त असां जंहिं स्टेज जंहिं ॾाके ते हाणे पहुता आहियूं, लॻे ईअं थो त असां पंहिंजे ज़मीर खे क़तल करे चुका आहियूं, ऐं हिकु अहिड़ो क़तल जंहिंजी का बि शुनवाई कोन्हे, छो त उन क़तल जी FIR बि दाख़िल न थी सघी आहे। महिरबानी दोस्तो।